नासिरीन निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र गोरखल मंसूबे में बेज़ाब्तिगियुनि जो नोटिस वठी जांच लाइ चीफ सेक्रेटरी खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सिंध जे ख़ूबसूरत तफ़रीही माॻ गोरखल मंसूबे में थियल बेज़ाब्तिगियुनि जो नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त गोरखल अथॉरिटी में 18 ड्राइवरनि 12 बोर्चनि समेत 140 मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, पर उन्हनि मां को बि ड्यूटी नथो करे। निगरान वॾे वज़ीर मामले जो नोटिस वठंदे चयो त गोरखल अथॉरिटी जी गाॾियुनि, रिज़ॉर्ट ऐं पेट्रोल जे इस्तेमाल में तमामु घणी बेज़ाब्तिगी थी आहे। निगरान वॾे वज़ीर गोरखल प्रोजेक्ट जे पीडी खे वज़ाहत ॾियण सां गॾु गोरखल जे तरक़ियाती सूबनि में थियल बेज़ाब्तिगियुनि जी जांच लाइ चीफ सेक्रेटरी खे हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त गोरखल जा फंड अवाम जी भलाई लाइ आहिनि, कंहिंखे बि ज़ाती तौर ते नवाज़ण लाइ न आहिनि। होॾां गोरखल स्टेशन अथॉरिटी जे अॻूणे चेयरमैन रफ़ीक अमन जमाली निगरान वॾे वज़ीर जे नोटिस वठण वारे फ़ैसिले जी आजियां कंदे चयो त अथॉरिटी पारां गोरख ते रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया विया आहिनि। हू अथॉरिटी जे अॻूणे चेयरमैन जी हैसियत सां निगरान वॾे वज़ीर खे दावत ॾिए थो त पाण अची उहे कम ॾिसी वञे। हुन चयो त जिन माण्हुनि कॾहिं गोरख ॾिठो ई न आहे, जेकॾहिं गोरख ते ब्रीफिंग ॾिना त पोइ हक़ीक़तुनि खां सूरत हाल मुख़्तलिफ़ नज़र ईंदी। गोरखल अथॉरिटी जे अॻूणे चेयरमैन रफ़ीक अमन जमाली पंहिंजे वज़ाहती बयान में वधीक चयो त गोरखल अथॉरिटी ते मुलाज़िम ॾियाड़ी ते रखियल हुआ, ख़बर नाहे केतिरा कम कनि था ऐं केतिरा छॾे विया आहिनि। वटसि अथॉरिटी जूं 2 गाॾियूं हुयूं जेके हुन निगरान वॾे वज़ीर जे हवाले कयूं ऐं वटसि ज़ाती तौर ते अथॉरिटी जो को बि मुलाज़िम नाहे।